दिल्लला वमन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मवाना व मलजअना व नूरना व नूर अबसारिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैत्वानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुलू मिन समरिही इज़ा अस्मरा व आतू हक़्क़हू यौम हसादिह सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुन नबियुल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन अरबी अर्शका व्योमतेन मेहमान रब जो थियो मते इए को न पोतो ब्यो को मथे बलगल उला बेकमालिही दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता जुल्मत दूर थे व्यो मुल्क सारो नूर थी कशफत दुजा बेजमालिही औसाफ उनजे जो बयान केड़ो करे आजिज़ जुबान मौला आजई जो मदहे ख्वान हसनत जमीओ के सालिही साईं इदरीस जी सबखे सदा आबा अदब हिय इल्तिजा मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि व आलिहि सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अब्दुल सना नबी मुकर्रम शफी उम्म रहमत दो आलम जनाबे मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत अदिय दुरूद शरीफ पेश करण का बाद
नहायत वाजिब इकराम अदीज़ व दोस्तों भाइयों तलबाए किराम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन व सामीन किराम के अवां के बखूबी मालूम है कि ही मौसम फसलन जो हली रहियो आहे लाबारा ऐं उन खां बाद में ज़मीन जेका पैदावार या फसल ॾींदी आहे उन जो मौसम हली रहियो आहे। तो हज़रात ज़ीवकार अल्लाह सुब्हानहु व तआला जेके इंसाननि खे निअमतूं अता फ़रमायूं या रब सुब्हानहु व तआला इंसान खे पैदा फ़रमायो तो अल्लाह सुब्हानहु व तआला उन इंसाननि ते कुछ अहकाम फ़र्ज़ भी किया ऐं कुछ अहकाम वाजिब भी फ़रमाया। रब सुब्हानहु व तआला इंसाननि ते हर इंसान ते 5 वक्त नमाज फ़र्ज़ फ़रमाई। उन खां बाद में अल्लाह सुब्हानहु व तआला नमाज का बाद में सब खां पहिरों ईमान का बाद में इबादात में जंहिंजो दर्जो आहे वो नमाज जो आहे ऐं नमाज का बाद में अल्लाह सुब्हानहु व तआला जा बजा नमाज सां मुत्तसिल यानी नमाज सां गॾोगॾु ज़कात जो भी ज़िक्र अल्लाह सुब्हानहु व तआला फ़रमायो आहे। सुभान अल्लाह। सब खां पहिरों सूरह बकरा शरीफ अल्लाह सुब्हानहु व तआला फ़रमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन कि ही शानदार किताब जंहिंमें को भी शक शुबो न आहे हिदायत आहे परहेज़गारनि जे लाइ कि उहे परहेज़गार अल्लज़ीना युमिनून बिल गैबि व युकीमून सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह फ़रमायो जेके अण ॾिठे ईमान आणनि था ऐं नमाज अदा कनि था नमाज क़ाइमु कनि था व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून ऐं जेको रिज़्क़ असां उन्हनि खे अता फ़रमायो उन रिज़्क़ मां अल्लाह जे वाट में ख़र्च कनि था। सुभान अल्लाह। नाज़रीन किराम के रिज़्क़ जेको असां उनखे अता कयोसीं उन मां अल्लाह जे वाट में ख़र्च कंदा इन मां मुराद ज़कात अदा करणु आहे। ऐं क़ुरान पाक में अल्लाह सुब्हानहु व तआला नमाज सां गॾोगॾु ज़कात जो ज़िक्र फ़रमायो आहे वक़ीमुस्सलात व आतु ज़कात कि नमाज क़ाइमु कयो ऐं ज़कात ॾियो। तो नाज़रीन किराम रब सुब्हानहु व तआला इंसाननि जे माल ते ज़कात अदा फ़रमाई ज़कात फ़र्ज़ फ़रमाई आहे चाहे उहा कहिड़ी भी शइ हुजे कि उन खां बाद में कि सोन हुजे चांदी हुजे या बकरियूं हुजनि ऐं जेकॾहिं उठ हुजनि या मेहूं हुजनि तो रब सुब्हानहु व तआला इन सभिनी ते जेकॾहिं निसाब ताईं उन्हनि जो निसाब मुकम्मल थिए थो त उन्हनि ते रब सुब्हानहु व तआला ज़कात फ़र्ज़ फ़रमाई आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला सूरह तौबा में बयान फ़रमायो कि अल्लज़ीना यकनिज़ून अज़्ज़हब वल फ़िद्दत वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अलीम यौम युहमा अलैहा फ़ी नारि जहन्नम फ़तुक़वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फ़ुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून। अल्लाह फ़रमायो कि उहे माण्हू जेके सोन ऐं चांदी जमा कनि था उन खां बाद में सोन ऐं चांदी अल्लाह जे वाट में ख़र्च नथा कनि मतिलबु उन जो ज़कात अदा नथा कनि तो रब फ़रमायो उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जो ख़ुशख़बरी ॾियो। सोन ऐं चांदी खे क़यामत जे ॾींहुं जहन्नम जे बाहि में गरम कयो वेंदो पोइ उन खां बाद में उन्हनि जे ज़कात अदा न कंदड़नि खे उन जे चेहरनि खे ऐं उन जे पासनि खे उन जे पुठियुनि खे क़यामत जे ॾींहुं उन सोन ऐं चांदी जे ज़रिए उन्हनि खे ॾंभियो वेंदो। अल्लाह फ़रमायो हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फ़ुसिकुम फ़ज़ूक़ू मा कुन्तुम तकनिज़ून। ही उहो ई माल आहे जेको दुनिया में तव्हां पंहिंजे जाननि जे लाइ जमा करे रखियो अल्लाह जे वाट में उन जो ज़कात अदा न कयो आहे
फदूकू मा कुंतुम तकनिज़ून, जेको तव्हां जमा कंदा हुयो उन जो अॼु तव्हां अज़ाब बि चखे तव्हांखे ख़बर पवे। नाज़रीन सामिन किराम, तो अल्लाह सुब्हानहु व तआला ज़कात इंसाननि जे मथां फ़र्ज़ फरमाई आहे। कोन ज़कात जेकॾहिं माल जी सूरत में हुजे त उठ, मेहूं ऐं गऊं ऐं मेहूं हिकु ई जिन्स जा आहिनि, जेकी शरीयत हिकु ई जिन्स जा शुमार फरमायो आहे। रेड ऐं बकरियूं उहे बि हिकु जिन्स जा शरीयत उन्हनि खे शुमार कयो आहे। ऐं जेको मालनि में टियों जेको आहे कि इहा उठ ऐं उन खां बाद में मेहूं ऐं गऊं ऐं रिढ ऐं बकरी इहे हिकु ई जिन्स जा आहिनि। तो अल्लाह सुब्हानहु व तआला जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेकॾहिं उठ 5 उठ हुजनि तो अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि ते ज़कात फ़र्ज़ फरमाई आहे। 5 उठनि में हिकु बकरी उहो घटि में घटि 1 साल जी हुजे तो पोइ बकरी अदा करे या ॿकर अदा करे ज़कात में, तो 5 उठनि ते हिकु बकरी ज़कात में अदा करणु उन ते फ़र्ज़ ऐं वाजिबु आहे। उन खां बाद में जेकॾहिं मेहूं या गऊं जी शक्ल में जेकॾहिं उन वटि निसाब आहे त पोइ मेहूं ऐं गऊं जी तादाद 30 ताईं पहुची वञे, 30 मेहूं हुजनि या 30 गऊं हुजनि तो उन्हनि ते ज़कात फ़र्ज़ आहे। तो ऐं जेकॾहिं 30 ताईं उहो मेहूं या गऊं जी तादाद न पहुचे, मिसाल तौरु मेहूं 20 आहिनि ऐं गऊं 10 आहिनि, तो उन ॿिन्ही जो मजमूओ 30 बणिजे थो, तो बि उन्हनि ते ज़कात फ़र्ज़ आहे। ऐं टियों आहे बकरी, उन जो ज़कात कि जेकॾहिं कंहिं शख़्स वटि कंहिं इंसान वटि के उन बकरियुनि जो जेको निसाब आहे उहो 40 जे तादाद में पहुची वञे, रिढ ऐं बकरियूं 40 जे तादाद में हुजनि त उन 40 बकरियुनि ते या 40 रिढनि ते 1 साल जी बकरी ज़कात में या 1 साल जो ॿकर ज़कात में ॾियणु फ़र्ज़ ऐं वाजिबु आहे। इहो हुयो माल जो जेका सो आहे इहो ज़कात हुयो कि जंहिंखे कि अल्लाह सुब्हानहु व तआला जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहादीस मुबारका में उन जो ज़कात जो जेका सो आहे फ़र्ज़ ऐं उन जो ज़िक्र फरमायो आहे। उठ जेका सो आहे 5 ताईं, जेकॾहिं 5 खां घटि आहे उठ आहिनि तो उन्हनि में ज़कात कोन आहे। 5 खां वठी 9 ताईं हिकु बकरी सिर्फ़ु 1 साल जो हुजे पोइ बकरी अदा करे या ॿकर अदा करे। ऐं जेकॾहिं 9 खां वधी करे 10 थिया तो 10 उठनि खां वठी 14 उठनि ताईं 2 बकरियूं आहिनि। ऐं 15 उठनि खां वठी 19 उठनि ताईं 3 बकरियूं ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं 20 खां वठी 24 ताईं सिर्फ़ु 4 बकरियूं उठ आहिनि। 20 खां वठी 24 उठ ताईं, 24 उठनि ताईं सिर्फ़ु 4 बकरियूं ज़कात में अदा करणु उन जे मथां, ऐं उहे 4 बकरियूं 1 साल जूं हुजनि, इहे ज़कात में जेका सो ॾियणु फ़र्ज़ु आहे। पोइ 24 ताईं इहो ई आहे। वरी जेकॾहिं हिकु वधी इहो 25 थी आहे तो 25 खां वठी 30 ताईं न बल्कि 35 ताईं 1 साल जो उठ, पोइ उहो उठ जो फ़र उहो नर हुजे या मादी, सिर्फ़ु 1 साल जो उठ जो फ़र उहो अदा करणु ज़कात में फ़र्ज़ु आहे। ऐं जेका सो आहे 36 खां वठी 45 ताईं 2 सालनि जी उठड़ी ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं 45 खां वठी 46 खां वठी 60 ताईं 3 सालनि जी उठड़ी ज़कात में ॾियणु फ़र्ज़ु आहे। ऐं 61 खां वठी 75 ताईं 4 सालनि जी उठ ज़कात में ॾियणु फ़र्ज़ु आहे। ऐं 76 खां वठी 90 ताईं 2 सालनि जूं 2 उठड़ियूं ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं 91 खां वठी
120 ताईं ॿ जेका सो आहे 3 सालनि जूं 2 उठड़ियूं ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। इहो हुयो ज़कात जेका सो आहे उठनि में निसाब। ऐं जेकॾहिं बकरियुनि में जेको ज़कात जो निसाब आहे कि उहो आहे कि जेकॾहिं 40 बकरियूं थी वञनि तो उन 40 बकरियुनि ते 1 साल जी 1 बकरी ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं जेकॾहिं उन खां बाद में जेकॾहिं मेंहुनि जी या गऊंनि जी जे शक्ल में जेकॾहिं निसाब आहे तो उन में बि 1 साल जी बकरी 30 जेकॾहिं मेंहूं हुजनि या 30 गऊं हुजनि, जेकॾहिं उन सां गॾोगॾु मेंहूं ऐं गऊं 30 जे तादाद में नथियूं पहुचनि तो पोइ बि जेकॾहिं उन जो मिलाए करे 30 जे तादाद में पहुची वञनि था त उहो बि उन्हनि ते ज़कात अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं उन खां बाद में के जेकॾहिं सोन ऐं चांदी आहे तो चांदी जो जेको निसाब आहे उहो आहे 200 दिरहम ऐं असांजे तोलनि जे हिसाब सां थींदो 52.5 तोला चांदी। 52.5 तोला जंहिं वटि चांदी हुजे त पोइ उन ते उन 52.5 तोला चांदीअ जो 40 हिसो ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं उन जो निसाब आहे 52.5 तोला चांदी जो निसाब निकिरंदो, इहो निसाब आहे ऐं उन जो ज़कात निकिरंदो 40 हिसो। ऐं जेकॾहिं सोन कंहिं वटि आहे तो सोन जो निसाब आहे कि जेकॾहिं ईअं सोन आहे त पोइ 20 दीनार हुजनि ऐं तोलनि जे एतबार सां सोन आहे त पोइ उन जो ज़कात जो जेको निसाब आहे उहो आहे कि 7.5 तोला सोन। 7.5 तोला सोन हुजे तो उन ते ज़कात अदा करणु उन जो 40 हिसो ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु ऐं वाजिबु आहे। ॿियो त सोन ऐं चांदी में ज़कात जो निसाब हुयो। उन खां बाद में असां वटि जेको राइज आहे कि मिसाल तौरु तव्हां मुंहिंजा कंहिंजे ॻोठ में जंहिंजो ज़कात जो कोई निसाब हुजे तव्हां उन ताईं बि पंहिंजो जेका सो आहे फ़र्ज़ु पंहिंजो पैगाम पहुचाए सघो था, उन ताईं बि उन खे ॿुधाए सघो था। बाक़ी जेको असांजे इन रिवाज में फ़सल जो घणो कोई बि फ़सल हुजे, मिसाल तौरु उहो फ़सल कणिक जो आहे या सारियुनि जो फ़सल आहे या उन खां अलावा हिंदाणनि जो फ़सल आहे, हिंदाणा ऐं गिदरो उन जो बि जेका सो आहे ज़कात अदा करणु फ़र्ज़ु आहे। कमंद हुजे या ॿियो कुझु बि हुजे, फुटियूं हुजनि, जेको बि ज़मीन मां पैदावार थिए असां अहनाफ़ वटि उन जो ज़कात अदा करणु फ़र्ज़ु आहे। पोइ उन जे ज़कात खे ज़मीन मां जेको बि पैदावार थिए उन जो ज़कात अदा करणु खे उशुर सॾिबो आहे। ॾिसबो कि शरीयत मुतारा में ऐं हादीस मुबारका में अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेकॾहिं उन पंहिंजे तव्हां फ़सल खे, पोइ उहो कहिड़ो बि फ़सल हुजे, उहो साल में केतिरा बि भेरा अच्छा ज़कात में इहो जेको शर्त आहे उहो ही आहे कि उहो जेको बि निसाब हुजे, उठनि जो निसाब हुजे या बकरियुनि जो निसाब हुजे या गऊं जो, मेंहुनि जो, सोन चांदी जो, उन ते साल फिरी अचे तॾहिं उन ते ज़कात फ़र्ज़ु थींदो। मिसाल तौरु कि बकरियुनि जो 40 जे तादाद में बकरियूं हुयूं उन वटि या 40 जे तादाद में रिढूं हुयूं त उन ते हिन रमज़ानुल मुबारक खां वठी अॻिले रमज़ान ताईं उहो 40 बकरियूं उन वटि हुजनि, इहो निसाब ज़कात जे फ़र्ज़ीअ जे लाइ साल जो फिरणु उन ते ऐं साल जो मुकमल थियणु उन ते शर्त आहे। बाक़ी जेको फ़सल आहे पोइ उहो चाहे कहिड़ो बि फ़सल हुजे उन ते साल जो फिरणु या साल जो मुकमल थियणु उन ते शर्त न आहे, बल्कि उहो फ़सल साल में 3 भेरा थिए या 2 भेरा थिए, केतिरा बि भेरा थिए, उन जो ज़कात अदा करणु फ़र्ज़ु आहे ऐं उन खे उशुर सॾिबो आहे। तो अहादीस मुबारका में उन जे लाइ इहो फरमायो वियो कि जेकॾहिं कोई बि फ़सल हुजे उन जे फ़सल खे जेकॾहिं तव्हां पाणी मुफ़्त जो ॾियो था, मिसाल तौरु वाह जो पाणी आहे या नहर जो पाणी आहे
या दरिया या समुंड जो पाणी अचे थो ऐं मुफ़्त जो पाणीअ सां तव्हां उन पंहिंजी ज़मीन खे पीआरियो था ऐं उन सां तव्हां फ़सुलु कयो था, उनखे सैराब कयो था, त पोइ उन ज़मीन जे समूरे पैदावार जो 10हों हिसो ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। समूरे पैदावार जो 10हों हिसो। मिसाल तौरु कि जेकॾहिं कंहिंजे ज़मीन मां 100 मण जेकॾहिं निकिता, सारियूं निकिरे या कणिक निकिरे, त उन जो 10हों हिसो, इन में ईअं न आहे कि ट्रैक्टर जो ख़र्चु कढण खां बाद या थ्रेशर जो ख़र्चु कटिजे, उन फिलाणे वग़ैरह जेको भाण हे हो उन जो ख़र्चु कढण खां बाद में जेको बचंदो उन जो 10हों हिसो न, हर ख़र्चु कढण खां पहिरियों जेको बि पैदावार थियो आहे ख़र्च वग़ैरह कढण खां समूरे पैदावार जो 10हों हिसो ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। 100 मण जेकॾहिं कंहिंजो सारी या कणिक निकिरे थी त 100 मण ते 10हों हिसो थींदो साईं 10 मण, त 10 मण ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं कंहिंजो 10 मण सिर्फ़ु निकिरे थो त उन जो 10हों हिसो थींदो 1 मण, त इहो 1 मण ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। पोइ उहो असांजे रिवाज में असां जेको ज़मीन कंदा आहियूं त उन में इहो आहे कि असां सैराबी ज़मीन खे पीआरींदा आहियूं मुफ़्त वारे पाणीअ सां। उहो जेको वाहन जो पाणी हूंदो आहे, समुंड मां या दरियानि मां जेको पाणी ईंदो आहे, ऐं पोइ उन पाणीअ जो बि असां टैक्स वग़ैरह अदा न आहियूं कंदा। तो इन जे करे कि उन ज़मीन जो जेकॾहिं पाणी मुफ़्त जो आहे त उन जो समूरे पैदावार जो 10हों हिसो ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं असां उन पाणी पैसनि जो पीआरींदा आहियूं, मिसाल तौरु ट्यूबवेल जो पाणी आहे या पैसनि जो पाणी आहे, या उन पाणीअ जो टैक्स अदा करे हुकूमत खां उहो पाणी वठंदा आहियूं, त पोइ जेको पैदावार ज़मीन मां निकिरंदो उन जो जेको सवा 20हों हिसो ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। पोइ 20हों हिसो निकिरंदो कि 10 मणनि जो 20हों हिसो निकिरंदो अधु मण, इन के भला साईं अधु मण, ऐं 100 मण जो 100 मण जो 10हों हिसो निकिरे पोइ कि 10 मण, ऐं 100 मण जो 20हों हिसो निकिरंदो 5 मण। त पोइ जेकॾहिं पाणी शरीयत मुतारा जेको एतबार कयो आहे उहो समूरो पाणीअ जो कयो आहे, ॿिए कंहिं बि ख़र्च जो एतबार शरीयत फ़सल में न कयो आहे, त पोइ फ़सल साल में केतिरा बि भेरा थिए हर बार फ़सल खणिबो त उन जो जेको बि पैदावार थींदो, भले उहो पैदावार थोरो हुजे या घणो हुजे या 2 किलो हुजे, 1 किलो बि जेकॾहिं पैदावार थिए थो उन जो बि ज़कात अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं उन जो जेकॾहिं पाणी मुफ़्त जो आहे त पोइ 10हों हिसो समूरे पैदावार जो हर ख़र्चु कढण खां बाद में निकिरंदो। जेकॾहिं पाणी पैसनि जो आहे त पोइ समूरे पैदावार जो हर ख़र्चु कढण खां पहिरियों 20हों हिसो ज़कात में जेके उशुर सॾिबो आहे अदा करणु फ़र्ज़ु आहे। नाज़रीन सामिन किराम, त इहो त हुयो फ़सल जो। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असीं जेको पोखींदा आहियूं, मिसाल तौरु वणनि में जेके मेवा हूंदा आहिनि, शरीयत मुतारा उन मेवनि जो बि ज़कात फ़र्ज़ु फ़रमायो आहे ऐं उन उशुर जो बि ज़कात फ़र्ज़ु फ़रमायो आहे। कि रसूल अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में इरशाद फ़रमायो, कुलू मिन समरिही इज़ा असमरा व आतू हक़्क़हू यौम हसादिही। अल्लाह सुब्हानहु व तआला फ़रमायो कि जेको तव्हां वणनि में पोखियो था उन वण जे मेवनि मंझां खाओ, इज़ा असमरा, जॾहिं उहो वणु मेवो झले ऐं उहो मेवो ॾिए त पोइ उन जे मेवे मां खाओ, व आतू हक़्क़हू यौम हसादिही, ऐं उन जेका सो मेवे जे लावारो करण जे ॾींहुं उन जो हक़ अदा कयो। तो इन आये करीमा मां हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमहुल्लाह, जेको असां फ़िक़े हनफ़ी जो इमाम आहे, हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमहुल्लाह इन आयत मां फ़रमाइनि था कि उन वण जे लावारो करण जे, उन मेवनि जे लावारो करण जे ॾींहुं या उन जे कटण जे ॾींहुं उन जो हक़ अदा कयो। तो इन जे हक़ अदा करण मां मुराद आहे उन जो उशुर अदा करणु।
यानी उन जो सवले सिंधी में ज़कात अदा करणु, पोइ उहो चाहे कोई बि जेका सो आहे वण जो मेवो हुजे ऐं उन जो केतिरो बि भले 1 किलो उहो पैदावार ॾिए तो बि उन जो उशर ऐं ज़कात अदा करणु फ़र्ज़ु आहे। भले उहो ॾाढ़ू हुजे या ज़ैतून हुजे या उन खां अलावा ॿियो कोई बि जेकॾहिं वणु ॾिए थो मेवो ॾिए थो त उन जो अंब हुजनि, बर सूरत जेको बि वण मंझां या ज़मीन मंझां जेके फ्रूट थींदा आहिनि, जीअं मिसाल तौरु हिंदाणा गिदरो वग़ैरह, तो उन्हनि जो बि ज़कात अदा करणु फ़र्ज़ु आहे। ऐं जेके वणनि मंझां मेवा थींदा आहिनि उन जो बि ज़कात अदा करणु फ़र्ज़ु आहे। अलाह फरमायो कुलू मिन समरिही इज़ा असमरा, जॾहिं मेवो झले जॾहिं वणु मेवो झले तो उन जे मेवे मां खाओ। तो मुफ़सिरीन किराम फरमाइनि था कि इन जी मां इहो मुराद न आहे कि परायो जेका सो आहे वण मां मेवो पटे करे तव्हां बग़ैर इजाज़त जे खाओ, ईअं मतिलबु इहो हरगिज़ मुराद न आहे, बल्कि मक़सदु इहो आहे कि जेकॾहिं उहो वणु तव्हांजो पंहिंजो आहे, उहो मेवो पंहिंजो आहे, त पोइ उन जो जेका सो आहे वण मां पटे पोइ कंहिंजे इजाज़त वठण जी ज़रूरत न आहे, तव्हां भले उन जो मेवो पटे करे खाओ। पर जेकॾहिं उहो परायो आहे त पोइ उन मां उन जी इजाज़त वठी करे पोइ उन जे वण मां मेवो पटण जी तव्हांखे खाइण जी इजाज़त आहे। बाक़ी पराए वण मां बग़ैर मालिक जे इजाज़त जे उन जो मेवो पटे करे खाइण जी शरीयत मुतारा इजाज़त न ॾिनी आहे। नाज़रीन साहिबीन किराम के इहो त हुयो कि उन में वण जेकॾहिं कोई बि मेवो झले तो उन जो बि ज़कात अदा करणु फ़र्ज़ु आहे, जेके उशुर सॾिबो आहे। ऐं उन खां बाद में कि जेकॾहिं उन जो फसल जी सूरत में हुजे तो बि उन जो को बि पैदावार हुजे तो उन जी समूरे पैदावार जो हर ख़र्च कढण खां बाद में पाणी मुफ़्त जो आहे त पोइ उन जो 10हों हिसो ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। पर जेकॾहिं पाणी जेको आहे मुफ़्त जो न आहे, पैसनि जो पाणी आहे, त पोइ उन जो पैदावार जो उन 20हों हिसो ज़कात में अदा करणु फ़र्ज़ु आहे। अल्लाह सुब्हानहू व तआला ज़कात अदा न कंदड़नि जो क़ुरान पाक में ऐं रब सुब्हानहू व तआला जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहादीस मुबारका में उन्हनि जो जेका सो सख़्तु वईद फरमायो आहे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि पंहिंजे मालनि जी ज़कात अदा करण जे ज़रिए उन्हनि खे महफ़ूज़ रखो। मतिलबु इहो आहे कि जेकॾहिं तव्हां पंहिंजे माल जो या फसल जो ज़कात अदा कंदो, रब सुब्हानहू व तआला ज़मीनी ऐं आसमानी हर मुसीबत ऐं हर आफ़त खां तव्हांजे फसलुनि जी हिफ़ाज़त फरमाईंदो ऐं रब सुब्हानहू व तआला तव्हांजे मालनि जी बि हिफ़ाज़त फरमाईंदो। ऐं इन जे करे अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि पंहिंजे मालनि जी ऐं इन में सभु अची विया, पोइ तोड़े जो को बि माल हुजे ऐं उन जो को बि निसाब हुजे, चाहे ऊँट हुजे या बकरी हुजे या का बि हुजे, कि उन जी हिफ़ाज़त चोरीअ खां, ज़मीनी ऐं आसमानी धाड़े खां, मुसीबतुनि खां, हर शइ खां जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे माल जी हिफ़ाज़त करणी आहे त पोइ उन जी ज़कात अदा कयो। ऐं जेकॾहिं फसल आहे तो फसल जी बि जेका सो आहे ज़कात अदा करणु, पोइ उहो फसल केतिरो बि हुजे, उहो साल में केतिरा बि भेरा थिए, तो मूं अॻो ॾींहुं तव्हांखे तफ़सील सां ॿुधाई त उन जो हर ख़र्च कढण खां बाद पहिरियों, ख़र्च कढण खां बाद बि न बल्कि हर ख़र्च कढण खां पहिरियों समूरे पैदावार जो 10हों हिसो अल्लाह जे राह में ज़कात अदा जे तौर ते ज़कात अदा करणु उन जो फ़र्ज़ु आहे। अच्छा, ज़कात कंहिंखे ॾियणी आहे? अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुरान मजीद में ज़कात जा जेके मसरफ़ बयानु फरमाया आहिनि उहे 10 बयानु कया आहिनि। इन्नमा सदक़ातु लिल फुक़रा वल मसाकीन वल आमिलीन अलैहा वल मुअल्लफ़ति क़ुलूबुहुम व फिर रिक़ाब वल गारिमीन व फ़ी सबीलिल्लाहि व इब्निस सबील फरीदतम मिनल्लाहि वल्लाहु अलीमुन हकीम। सही सूरह तौबा आहे न, आयत नंबर 60 आहे मुंहिंजे ख़्याल में। अल्लाह सुब्हानहू व तआला सूरह तौबा में बयानु फरमायो कि सदक़ात, इन में सदक़ात में हर जेका सो सदको भी शामिल आहे ऐं उन खां अलावा ज़कात भी शामिल आहे। उहो फ़र्ज़ु हुजे
ज़कात माल जो हुजे या ज़मीन जो ज़कात हुजे, जेके उशर सॾिबो आहे, हर सदको इन में, हर ज़कात उन में शामिलु आहे। अल्लाह फरमायो कि ज़कात ऐं सदको फ़क़ीर जे लाइ आहे। कि फ़ुक़हा किराम फरमाइनि था फ़क़ीर उहो आहे जंहिं वटि कुझु न कुझु माल हुजे, जंहिं वटि कुझु न कुझु दौलत ऐं माल हुजे, पर उहो निसाब ताईं न पहुचे त उहो फ़क़ीर आहे। तो निसाब अॻोड़े समूरे मालनि जी मां निसाब तव्हांखे ॿुधायोसि। ॿकरियुनि जो निसाब 40 ॿकरियूं ऐं उठनि जी जेका सो निसाब आहे उहो 5 उठ, ऐं जेको सोने ऐं चांदी जी, सोन जी 7.5 तोला सोन ऐं चांदी जी 52 तोला चांदी। जंहिं वटि इन निसाब खां घटि माल हुजे उहो फ़क़ीर आहे। ॿियो मिसकीन खे ज़कात अदा करणु जेका सो आहे उहो ज़कात जो हक़दार आहे। मिसकिन उहो आहे, फ़ुक़हा किराम फरमाइनि था, जंहिं वटि कुझु बि माल न हुजे, जेको खाइण जे लाइ बि कुझु न हुजे, उहो मिसकिन आहे। इनमा सदक़ातु लिल फ़ुक़रा वल मसाकिन वल आमिलीन अलैहा। ज़कात जे वठण जे लाइ जेके मुक़ररु थियल माण्हू आहिनि, उन्हनि खे बि ज़कात जे पैसे मां ऐं उनखे छा नालो अथसि उन जो पघारूं ज़कात मां ॾियणु जाइज़ आहे। ऐं ॿियो इनमा सदक़ातु लिल फ़ुक़रा वल मसाकिन वल आमिलीन अलैहा वल मुअल्लफ़ति क़ुलूबुहुम। फरमायूं कि जे नवां मुस्लमान आहिनि या काफ़िर आहिनि, त पोइ उन्हनि खे इस्लाम जे तरफ़ उन्हनि जो दिलि खे इस्लाम जे तरफ़ रग़बत ॾियण जे लाइ उन्हनि खे नवनि मुस्लमाननि खे जंहिंजो ईमान कमज़ोर आहे, उन्हनि खे बि ज़कात ॾियणु जेका सो आहे जाइज़ आहे। वल इनमा सदक़ातु लिल फ़ुक़रा वल मसाकिन वल आमिलीन अलैहा वल मुअल्लफ़ति क़ुलूबुहुम व फिर रिक़ाब। ऐं ग़ुलाम आज़ादु करण जे लाइ, असांजे दौर में त ग़ुलाम कोन आहिनि, त उन खे ग़ुलाम आज़ादु करण जे लाइ बि ज़कात ॾियणु जाइज़ आहे। व फिर रिक़ाब वल गारिमीन, जेको कर्ज़दार हुजे त पोइ उन जे कर्ज़ लाहिण जे लाइ उन खे बि ज़कात ॾियणु जाइज़ आहे। वल गारिमीन व फ़ी सबीलिल्लाह। फरमायूं जेको अल्लाह जे रस्ते में आहे, अल्लाह जे रस्ते मां मुराद इहो आहे कि जेको मुजाहिद हुयो, गाज़ी हुयो, उहो जिहाद उन जे काफ़िले में गॾु हुयो, उन जे काफ़िले मां विछड़ी वियो, या हाजिन जे काफ़िले में गॾु हुयो, उन काफ़िले मां विछड़ी वियो, उहो जेका सो आहे अल्लाह जे रस्ते में निकितल आहे, उन वटि कुझु बि न आहे, जेकॾहिं ज़रूरत आहे त उनखे ज़कात ॾियणु जाइज़ आहे। वफ़िर रिक़ाब वल गारिमीन व फ़ी सबीलिल्लाह वब्नि सबील। आख़िरी जेको अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो उहो मुसाफ़िर आहे। उहो चाहे कोई बि मुसाफ़िर हुजे, जेकॾहिं हालत सफ़र में उन जो माल ऐं पैसो खुटी वियो, त पोइ उनखे ज़कात जो पैसो ऐं माल ॾियणु जाइज़ आहे। इहे 8 जेके मसारिफ़ ज़कात हुया, जेका अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान पाक में बयानु फरमाया। जेकॾहिं तव्हां वञा कंहिंखे कोई सुवाल वग़ैरह करिणो हुजे इन निसाब जे बारे में, या का ॻाल्हि सम्झ में न आई हुजे, त नमाज़ खां बाद में बि तव्हां सुवाल करे सघो था। अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।